असांजी क़ौम जो सभ खां वॾो ऐं बुनियादी मसइलो अहसास ज़िम्मेवारी जो फ़ुक़दान आहे। इहो मसइलो कंहिं तबिके ताईं महदूद नाहे, बल्कि समाज जे हर शोबे में फैलियल आहे। भली उहो हारी हुजे या नारी, शागिर्द हुजे या उस्ताद, सरकारी मुलाज़िम हुजे या वापारी, हर कंहिं पंहिंजी ज़िम्मेवारी खां मुंहुं मोड़े छॾियो आहे। असां अॼु जो कमु सुभाणे ते छॾण खे अक़ल सम्झूं था, लापरवाही खे होशियारी ऐं कन लाटार करण खे ज़िंदगी जो असूल बणाए छॾियो आहे। हर माण्हू चवे थो ही कमु मुंहिंजो नाहे, मूंखां सवाइ बि थी वेंदो, ॿियो को कमु करे वठंदो। पर हक़ीक़त इहा आहे त जॾहिं हर माण्हू इहो ई सोचींदो आहे तॾहिं कुझु बि नथो थिए। असां अक्सर चवंदा आहियूं त क़ौमूं फ़ाहशी, बदकारी या शराबखोरी सबबु बर्बादु थींदियूं आहिनि, पर तारीख़ शायदि आहे त का बि क़ौम उन्हनि सबबनि सां मुकमल तौरु तबाह नाहे थी। क़ौम तॾहिं बर्बादु थींदी आहे जॾहिं उन क़ौम जा फ़र्द पंहिंजे हिसे जो कमु करणु छॾे ॾींदा आहिनि। हारी जेकॾहिं वक़्त ते पोख न करे, उस्ताद जेकॾहिं ईमानदारी सां न पढ़ाए, शागिर्द जेकॾहिं महिनत खां भॼे, वापारी जेकॾहिं ईमान छॾे ॾिए ऐं हुकुमरान जेकॾहिं क़ौम खे अमानत न सम्झनि, त पोइ तबाही लाइ कंहिं दुश्मन जी ज़रूरत ई नाहे। असां वटि इल्म जी खोट नाहे, किताबनि सां लाइब्रेरियूं भरियल आहिनि, तक़रीरुनि सां स्टेज भरियल आहिनि, नारेबाज़ी सां घिटियूं भरियल आहिनि, पर अमल खां दिलुनि जा खाना ख़ाली आहिनि। को बि इल्मु असां लाइ तॾहिं कारगर थींदो आहे जॾहिं उन ते अमल कयो वञे, सिर्फ़ु पढ़ण सां न, सिर्फ़ु ॿुधण सां न, सिर्फ़ु लिखण सां न, पर करण सां। क़ौमूं तक़रीरुनि सां न, पर किरदार सां ठहंदियूं आहिनि। अॼु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर फ़र्द पाण खां सवाल करे, छा मां पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए रहियो आहियां? छा मां पंहिंजे कम सां इंसाफ़ करे रहियो आहियां? छा मां क़ौम लाइ बार आहियां या सहारो? जॾहिं हर माण्हू पंहिंजे हिसे जी शमा रोशन कंदो, तॾहिं गॾिजी रोशनी थींदी, ऐं जॾहिं ज़िम्मेवारी जो अहसासु जाॻंदो, तॾहिं ई क़ौम जो मुस्तक़बिल जाॻंदो। तब्दीली हुकूमत खां न, पर फ़र्द खां शुरू थींदी आहे, ऐं इहो फ़र्द मां ऐं तव्हां आहियूं।